अहम ख़बर है नाज़रीन आगाह करियो पिया कि चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब कई आहे। बिल्कुल नाज़रीन मूंखे आगाह कई पिया चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर है नाज़रीन अवांखे आगाह करियो पिया चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर है नाज़रीन अवांखे आगाह करियो पिया चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अवांखे आगाह करे रहिया आहियूं चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। इन हवाले से कराची खां धरती TV न्यूज़ रिपोर्टर ख़ालिद जरबानी लाइन ते मौजूद है। ख़ालिद आगाह कजो चीफ सेक्रेटरी सिंध पारां इन मामले जो नोटिस वरितो वियो आहे, इन हवाले सां अव्हां कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल ही ईस्टर यूनिवर्सिटी में अणवणंदड़ जो वाक़ियो पेश आयो है उन जो चीफ सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सोहेल राजपूत तरफा सख्त नोटिस वरितो वियो आहे। हैदराबाद के कमिश्नर के हिदायतूं जारी कई हुयूं आहिनि। उनसां गॾोगॾु DIG हैदराबाद के भी चीफ सेक्रेटरी तरफा सख्त हिदायतूं जारी कयूं आहिनि। रिपोर्ट तलब कई वई है। चीफ सेक्रेटरी तरफा जो है हुकुमनामो जारी किया है उन्हनि खे हैदराबाद के कमिश्नर ऐं DIG हैदराबाद का रिपोर्ट तलब कई वई आहे। ही जो अणवणंदड़ वाक़ियो है उन खिलाफ़ चीफ सेक्रेटरी तरफा सख्त नोटिस वरितो वियो आहे। इन सां गॾोगॾु यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड के जेके सेक्रेटरीज़ के हिदायतूं जारी कयूं आहिनि त इन मामले जो सख्ती से नोटिस वठी करे ही अणवणंदड़ वाक़े खिलाफ़ कार्रवाई कई। जी ठीक है, वॾी महिरबानी ख़ालिद जरबानी अवां असांखे तफ़सीलनि खां आगाह कयो। नाज़रीन अवांखे आगाह कयो पिया हैदराबाद वारे मामले ते चीफ सेक्रेटरी सिंध पारां नोटिस वरितो वियो, रिपोर्ट घुरी वई। नाज़रीन अवांखे आगाह कयो पिया चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी जे मामले जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब कई। अहम ख़बर है नाज़रीन अवांखे आगाह करियो पिया चीफ सेक्रेटरी सिंध सुहेल राजपूत ईस्टर यूनिवर्सिटी में ॿिनि ग्रुपनि विच में झेड़े जो नोटिस वरितो आहे। चीफ सेक्रेटरी मामले जो नोटिस वठंदे कमिश्नर हैदराबाद ऐं DIG खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे।